HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट सां ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। रुख कयूं था टंडो आदम जो, जिते टंडो आदम लॻभॻि 6 मरी में बासर रईस दीन मोहम्मद मरी पारां ग़रीब रिक्शा ड्राइवर गुलाम हैदर ख़ासकेली खे सरकारी ॻोठ में लॾाइण लाइ मौत मार धमकियूं। गुलाम हैदर ख़ासकेली ह्यूमन राइट्स सेल में दाहींदे ॿुधायो त असां क़दीम हिन ॻोठ जा रिहाइशी आहियूं, मगर हींअर जॻह तामीर कराए रहियो हो। जॻह जी तामीर रोकराए मुंहिंजो दुकान बंदि कराए लॾाइण ते मजबूर करे रहियो आहे जी हू प्लाट ते कब्ज़ो करे सघे। जी हाँ नाज़रीन, एक अहम ब्रेकिंग न्यूज़ का तव्हांखे आगाह कंदालूं त टंडो आदम लॻभॻि 6 मरी में बासर रईस दीन मोहम्मद मरी जूं ग़रीब रिक्शा ड्राइवर गुलाम हैदर ख़ासकेली खे सरकारी ॻोठ में लॾाइण लाइ मौत मार धमकियूं। गुलाम हैदर ख़ासकेली SSP सांगण ऐं IG सिंध खां इहो मुतालबो कयो त बासर ज़मीनदार दीन मोहम्मद मरी ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं ग़रीब खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।